मां तोखे हिते आगाह करण आयो त पंहिंजूं अखियूं खोले रखजांइ। असां पंहिंजे हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे ऐं यादि रखजांइ कंहिं बि वक़्तु तो मथां उन्हनि जा मुंहं मां खोले छॾींदुसि। ऐं हा, सुभाणे इहो न चइजांइ त धोखे सां वार थियो, मूंखे ख़बर कान हुई। मां तोखे आगाह करण आयो आहियां, आगाह। हक़ीक़त खां त आम्हूं नथा मुड़े सघो अकबर ख़ान। जेकॾहिं मां ख़ामोश थी बि वञा न त बि इहा दुश्मनी ख़तमु न थींदी। हिन दुश्मनी खे हलाइण वारो हिकिड़ो रावल ई बचियो आहे। जेकॾहिं असां हुनखे हलाए छॾियोसीं न त ऑटोमेटिकली दुश्मनी ख़तमु थी वेंदी। करम खान, मंसूर खान जी अचु वञु असांजे तरफ़ घणी आहे, पर जे मंसूर खान खे असां मारे बि विधोसीं न त सॼो इल्ज़ाम तुंहिंजे मथां ईंदो। उन इल्ज़ाम सां मां पाण मुंहुं ॾेई वेंदुसि। तव्हां रुगो मंसूर खान जो बिलो करे ॾियो। तमामु जल्द ॾिसंदे इहो गरो मंसूर खान विच रस्ते ते मोल हूंदी। हूअं बि चापलूसी वॾी थो करे, अकबर खान खां दिलावर ॾे, दिलावर खां अकबर खान ॾे। टपाली मोल चङो आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।